अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में ठाहियूं पिया फ्लफ़ी ऑमलेट। हीअ फ्लफ़ी ऑमलेट जी रेसिपी काफ़ी मज़ेदार आहे। अचो त पोइ ॾिसूं कीअं ठहंदो असांजो फ्लफ़ी ऑमलेट। सभिनि खां पहिरियां मां हिकु बोल में ऐड कयो आहे 4 अदद अंडनि जी सफ़ेदी। हाणे ऐड कयां थी मिल्क तक़रीबन 2 टेबल स्पून। लूण मां ऐड कयो आहे 1/4 टी स्पून, या पोइ तव्हां चाहियो त पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ब्लैक पेपर पाउडर बि ऐड कयो आहे 1/4 टी स्पून। हाणे सभु शयूं ऐड करण खां पोइ अंडनि खे चङी तरह सां बीट कंदासीं। अंडे जी सफ़ेदी ऐं इन्हनि मसालनि खे चङी तरह सां तव्हां चाहियो त मैनुअल जेको हैंड बीटर हूंदो आहे उन सां कयो, या पोइ इलेक्ट्रिक बीटर सां, जीअं तव्हांखे ईज़ी लॻे। अंडनि जी सफ़ेदी खे चङी तरह सां बीट कंदासीं त जीअं इहे फॉमी थी वञे, फ्लफ़ी थी वञे, जीअं तव्हांखे वीडियो में नज़र अची रहियो आहे। हाणे मां अंडनि जी ज़र्दी जेका अलॻि सां रखी छॾी हुई उनखे चङी तरह सां बीट कंदमि, ऐं बीट करण खां पोइ उहे बि मां अंडनि जी सफ़ेदीअ में ऐड करे छॾियां थी। अंडनि जी ज़र्दी ऐड करे छॾी आहे। हाणे ऐड पई कयां ग्रीन अनियन, साओ बसर आहे तक़रीबन 2 टेबल स्पून। ऑलिव्स मां हिते विझां थी 2 टेबल स्पून जे क़रीब, ऐं इहो ऑप्शनल आहे, अगरि तव्हां चाहियो त न विझो। चॉप थियल ग्रीन चिलीज़ आहिनि तक़रीबन 2 अदद सावा मिर्च खणी मां चॉप करे छॾिया हुया, ऐं उहे ऐड थी कयां। सावा मिर्च ऐड करण खां पोइ चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे हिकु पैन में मां विधो आहे तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब कुकिंग ऑयल। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां पंहिंजो अंडनि जो मिक्सचर ऐड करे छॾींदासीं। असां पंहिंजे फ्लफ़ी ऑमलेट खे पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं, बिल्कुलु लो फ्लेम ते, बाहि बिल्कुलु हल्की हुजे। हाणे मां ऐड थी कयां थोरो श्रेडेड चेडर चीज़ तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब। तव्हां चाहियो त इन जी जाइ ते मोज़रेला चीज़ बि यूज़ करे सघो था। जी फ्रेंड्स, 2 खां 3 मिनट्स ताईं लो फ्लेम ते पचण खां पोइ असांजो ऑमलेट जेको आहे हेठां गोल्डन थी वियो आहे ऐं मथां बि पची वियो आहे। त हाणे मां हिनखे कंदमि फोल्ड ऐं डिश आउट कयां थी। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी फ्लफ़ी ऑमलेट ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां तव्हां सां मुलाक़ात कंदमि इंशाल्लाह हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।